अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा चाकर खान हाणे सावल खे आज़ाद करे छॾींदो। छा जाबिर खान हाणे सावल खे मारे छॾींदो। छा सावल खान चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाए आज़ाद थी वेंदो। छा हसीना बेगम पंहिंजी नौकराणी खे मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला एतिरी आहे तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव चाकर खान जेको आहे उहो सावल सां अहिड़ो त जुठ कंदो ऐं सावल जेको आहे रत में हिकु हूंदो ऐं सावल खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हक़ीक़त ॿुधा त तो रावल खान खे छो ज़हर ॾिनी ऐं छो उनखे मारण जी कोशिश कई। जेकर तुंहिंजो भलो नी में त तूं हक़ीक़त ॿुधा। सावल चवंदो त बाबा साईं मूंखे उनजे बारे में का बि ॼाण नाहे। उनखे ज़हर कंहिं ॾिनो ऐं किथे मिलियो ऐं उनखे ज़हर कंहिं पीआरियो उनजे बारे में त मूंखे कोई बि ॼाण नाहे। असां रुॻो ख़ाली उनखे मानी खारायो असांजे औताक ते, मतिलबु त असां उनखे इज़त ॾिनी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे चाकर खान खे फड़काईंदो ऐं चाकर खान खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन सावल खे ईअं त गुम कराए छॾ, मतिलबु त उनखे ईअं त मारे छॾिजो उनजो लाश उनखे मेटनि ताईं बि न पहुचे। जेकर तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए। चाकर खान चवंदो जाबिर खान मां उनजो अहिड़ो त आशर कंदुसि जो सॼी दुनिया ॾिसंदी। मुंहिंजे बाबा साईं खे नुक़सान पहुचाइण वारो बि उहो आहे ऐं रावल खान खे ज़हर पीआरण वारो बि उहो आहे। जे करे मां हाणे उनखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे उहो पंहिंजी नौकराणी जी हाणे जांच कंदो तुंहिंजो मथां ईअं न थिए नौकराणी सॼी हक़ीक़त चाकर खान खे ॿुधाए। उनजे करे उनखे हाली फ़िलहाल मारण जी प्लानिंग ठाहींदो। बहरहाल उनखे हाली फ़िलहाल मारे कॾहिं बि न सघंदो। अगरि जेकॾहिं उनखे मारण जी कोशिशि कंदो त पोइ चाकर खान पक सम्झी वेंदो त इहा सॼी चाल जेको हसीना बेगम जी आहे, मतिलबु त रावल खे ज़हर पीआरण वारो बि इन हसीना जो हथु आहे। जे करे हाली फ़िलहाल जेको हसीना आहे उहो पंहिंजी नौकराणी खे मारण जी प्लानिंग ठाहींदो। बहरहाल उनखे मारे कॾहिं बि न सघंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।